अस्सलाम वालेकुम नाज़रीन अमीद ॾिसी रहिया आहियो सिंधी नाज़ टीवी। महिरबानी करे तव्हां चैनल सब्सक्राइब न थियल तो चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा। नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध जो मशहूर फनकार फ़हीम अली मंगराड़ के फ़ाइज़ा अली सां प्यार थी वियो आहे। नाज़रीन फ़हीम अली मंगराड़ ऐं फ़ाइज़ा अली जा फोटू सोशल मीडिया ते तमाम घणा वायरल थी रहा आहिनि ऐं असां पाण सोशल मीडिया ते ॾिठो आहे त फ़हीम अली मंगराड़ ऐं फ़ाइज़ा अली सां वीडियो कॉल थी रहियो आहे ऐं उहो वीडियो कॉल जो स्क्रीनशॉट मूं वटि आहे। आउं तव्हांखे ॾेखारींदुसि त नाज़रीन हीअ आहे सिंगर फ़हीम अली मंगराड़ ऐं फ़ाइज़ा अली जो स्क्रीनशॉट ऐं वीडियो कॉल थी रहियो आहे। त नाज़रीन ये हुई अॼु जी शॉर्ट वीडियो। अहिड़नि ॿियनि वीडियो लाइ असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब